पुटु आऊं बिजार खान जी आॾो तमामु का शर्मिंदो आहियां, छो जो आऊं उनखे साले वार खां संग न वठाए ॾेई सघियुसि। बाबा से तव्हांजे बकौल सिर्फ़ तव्हां मूंखे एतिरो ॿुधायो, छा इहो बिजार खान असां सां सचो आहे? पुटु आऊं बिजार खान जे अहसाननि जे बार जे हेठां तमामु घणो तबियल आहियां। हुन तमामु मुश्किल मरहलनि ते असांजो तमामु घणो साथ ॾिनो आहे ऐं हुन अॼु बि मूंखे फ़ोन कयो आहे तव्हांजे लाइ को छिरकाईंदड़ क़िस्म जो तोहफ़ो मोकिले रहियो आहियां। बाबा जानी, इहा केॾी न शर्मसार वारी ॻाल्हि आहे। असांजी लेवल, असांजो वक़ार, असांजो शान मान, असां हेॾी स्टेज ते हूंदे करे बि, बाबा जानी मामूली कमनि जे करे बि असां बिजार खान जा मोहताज आहियूं। शरोज़ खान, तूं इन ई ॻाल्हि खे अञा न सम्झी सघंदी, छो जो तुंहिंजी अख में अञा ईंदड़ वक़्त खे परखण जो हुनर ई न आहे। ओके बाबा जानी, ओके। ॿियूं सभु ॻाल्हियूं त हिकु जाइ ते। एसपी ज़रली जो एक्सीडेंट कराइण जे लाइ बि असीं हिन बिजार खान जो सहारो वरितो। छा असां कंहिंखां घटि आहियूं? सिर्फ़ु एतिरो ॿुधाए बाबा साहिब, इहो कहिड़ो ओखो कमु हुयो जेको असां न पिया कराए सघूं? वरी कई न अहमकनि वारी ॻाल्हि। अड़े बेवकूफ़, थोरो सोच, जेकॾहिं एसपी बची वियो त सुभाणे हू बिजार खान जी कहिड़ी हालत कंदो, तूं इहो सोचे बि नथो सघीं। बाबा साईं, साले खे हुन सोढे निभागे बिजार खान ॾे वञण खां रोके विधो, न त इहो साले अॼु मुअल हुजे हा। बाबा साईं, साले खे तमामु वॾी मगी आहे। तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त साले खे घोटे विझां, पोइ तव्हां साले जी भेण खे बिजार खान जे हवाले करे सभु कर्ज़ लाहे वठो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।